घोटकी मां खे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में हर साल जीअं हिन साल बि जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार लोहे साहिबान जे सज्जादा नशीन सैयद इमामुद्दीन शाह जीलानी मदरसा गौसिया फरीदा मस्जिद नूर में रबे अवल जी आमद जे हवाले सां कोठायल इजलास खे ख़िताब कंदे कयो। इजलास में मुख़्तलिफ़ मज़हबी जमायतनि जे अॻवान सैयद अब्दुल रहीम शाह, सैयद अली रज़ा शाह, उस्ताद अब्दुल हलीम मोहम्मद यासीन, सुन्नी तहरीक जे डिवीज़नल अॻवान एडवोकेट राव मोहम्मद नवीद राजपूत ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौके ते इजलास खे ख़िताब कंदे लोहे साहिबान जे सज्जादा नशीन सैयद इमामुद्दीन शाह जीलानी चयो त जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण लाइ प्रोग्रामनि खे हितमी शिकल ॾिनी वई आहे। इन सिलसिले में अॼु मस्जिद नूर में ख़ुसूसी इजलास थियो आहे जंहिं में समूरनि मज़हबी जमायतनि जे अॻवान शिरकत कई आहे। इन चयो आहे त रबे अवल इहो बाबरकत महीनो आहे जंहिंमें ख़ातमुल नबीयन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़हूर थियो आहे। हर साल जीअं हिन साल बि आशिकाने रसूल जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाईंदा। घोटकी जे समूरनि रोडनि चौराहनि ऐं घटियुनि खे सींगारियो वेंदो। इजलास में घोटकी जी इंतिज़ामिया खां मुतालबो कयो वियो आहे त ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मरकज़ी जलूस जी गुज़रगाहनि ते सफ़ाई जा बहितर इंतज़ाम कया वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।